ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ PPSI सेंटर कमरदीन चांडियो तालुके मोरो ऐं ज़िले नौशरो फ़िरोज़ जो बहितरीन मेडिकल सेंटर आहे, जिते डॉक्टर ग़ुलाम हैदर डायरी ऐं संदसि स्टाफ पहुची महिनत ऐं ख़िदमत जे जज़्बे सां सरशार अवाम खे वधि खां वधि बुनियादी सिहत जूं सहूलियतूं ॾियण में रुधल रहे थो। उहे ई सबबु आहे जो ॾूरां इलाइक़नि खां मरीज़ उतां जे अस्पतालनि खे नज़रअंदाज़ करे कमरदीन चांडियो जे हिन नंढड़े मेडिकल सेंटर जो रुख़ करे पहुचनि था। हिन इलाइक़े खे मिलियल हिन अनमोल तोहफ़े खे हिन मंज़िल ताईं पहुचाइण में ॻोठाणनि जी सरकारी किरदार जो बि वॾो हथु आहे। हिन मयारी ॻोठाणे सिहत मर्कज़ खे बहितर खां बहितर बनाइण ऐं डिस्पेंसरनि ग़ुलाम शबीर चांडियो ऐं ख़लील रहमान चांडियो जे किरदार खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे, जिन जी बहितरीन रवैये सबबु मरीज़नि खे कंहिं बि परेशानी खे मुंहुं नथो ॾिसणो पवे। हिन नंढड़े मेडिकल सेंटर में हर अरबा ॾींहं हमल वारी औरतुनि जो मुफ़्त अल्ट्रासाउंड पिणु कयो वेंदो आहे। हिते 24 कलाक डॉक्टरियाणियूं औरतुनि जे वियम जे लाइ मुफ़्त नॉर्मल डिलीवरीअ जी सहूलियत मौजूदु हूंदियूं आहिनि। बहितरीन सहूलियतुनि सबबु अक्टूबर महीने में कमरदीन चांडियो अस्पताल औरतुनि जी वधि में वधि 101 मुफ़्त डिलीवरी कराइण जो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे।